अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सीरिया मैरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीन। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। पाकिस्तान में कोरोना वायरस सबब वधीक 118 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। हलंदड़ साल हिकु ॾींहुं अंदरि कोरोना सबब सभ खां वधीक फौतगियूं रिपोर्ट। मुल्क में 24 कलाकनि दौरान 4,318 नवां केस आहिनि। कोरोना जूं 50,520 टेस्टूं कयूं वयूं। मुस्बत केसिस जी शरह 8.5% रही। कराची में सीटीडी जी कार्रवाई, 2 दहशतगर्द गिरफ़्तार करण जी दावा। डीआईजी सीटीडी उमर शाहिद चयो आहे त गिरफ़्तार दहशतगर्दनि में जावेद मंगरियो ऐं मुमताज़ सुमरो शामिल आहिनि। जवाबदारनि एहसास प्रोग्राम जे ऑफिस ऐं रेंजर्स ते हमला कया। दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम SRA सां आहे। मौलाना फजलुर रहमान जी राइशगाह ते PDM जो इजलास अॼु थींदो। अपोज़िशन जूं 8 पार्टियूं तलब। पीपुल्स पार्टी NP खे दावत न ॾिनी वई। इजलास में PP तरफ़ां उहिदा छॾण ऐं PDM जे ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। टंडोल हयार वेझो मुनो खान लुंड स्टॉप वटि हथियारबंदनि जी फायरिंग। कोठ गोलो मीरजत मां टंडोल हयार पेशी ते ईंदड़ 3 ॼणा क़तल, 4 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में मोहम्मद ईसा मीरजत, मोहम्मद यामीन ऐं मोहम्मद हाशिम शामिल। पुलिस जो चवणु आहे त मीरजत बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में घिटी जे मामले तां हलंदड़ तकरार तां वाक़ियो पेश आयो। नौशहरो फेरोज़ वेझो ॻोठ वेसर मोरी में कब्रिस्तान जी ज़मीन तां चांडिया ऐं जोया बिरादरी में झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में अज़ीज़ जोयो ऐं सिद्दीक़ चांडियो शामिल। रमज़ान शरीफ़ जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त मग़रिब वक़्तु चंड जी उमिरि 35 कलाकनि खां वधीक हूंदी। मुल्क में अॼु शाम चंड नज़र अचण जो चिटो इम्कान आहे। सऊदी अरब में अॼु पहिरियों रोज़ो हरम शरीफ़ ऐं मस्जिद नबवी में तरावी। गॾियल अरब अमारतुनि, मिस्र, लेबनान, इंडोनेशिया ऐं फ्रांस में बि पहिरियों रोज़ो। अमरीका, कैनेडा ऐं बर्तानिया में मुसलमान कम्यूनिटी तक़सीम। कुझु मुसलमाननि अॼु ऐं ॿिया वरी सुभाणे पहिरियों रोज़ो रखंदा।